नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो बडाणी के बंद खे घारो लॻण जो ख़दशो वधी वियो आहे। दरिया अॻिते वधणु लॻो आहे। ॻोठाण खे आबपाशे तरफ़ां लॾण जो हुकुम जारी कयो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो कंदकोट में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर जॉनसार बलोच पंहिंजी इन रिपोर्ट में। हिन वक़्तु मौजूदु आहियूं के बचा बंद ते, जिते दरिया खे ॾाढो ज़ोरो आहे। वधीक ॻोठाणनि खां मालूम कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। बिल्कुलु तव्हां ॾिसी रहिया आहियो त हाणे 40 फुट खां 4 खां 5 फुट जेको आहे वाकिरो बचियो आहे। जे इहो पाणी मुसलसल ईअं हलंदो रहियो या हिन वाकिरे में तेज़ी अची वई त हिन सिर्फ़ु इन बंद सां सिर्फ़ु ज़िले कशमोर खे न, ज़िलो जेकाबाद, PPL ऐं प्लस में जेको आहे एयरपोर्ट आहे जेकाबाद जो ही पाणी बलोचिस्तान ताईं वञी सघे थो। हिन वक़्तु अवां पाण ॾिसो था त आला अमलदार जेके आहिनि पंहिंजो पुराणा इहे पथर खणी था अचनि, मिटी वारा। इहे पथर कंहिं कम जा न आहिनि। जे तव्हांजो कैमरामैन ॾिसाए सघे त हे पथर जीअं उछलनि था, पथर जो को नामो निशान ज़ाहिर न आहे। बिल्कुलु तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते के बंद ते मुसलसल पाणी जो दरिया जो जेको आहे सो दबाव वधंदो वञे थो। हीअ 40 खां 45 फुट जेको आहे सो हिन जी चौड़ाई हुई, पर हिन वक़्तु तव्हां ॾिसंदव त 6 खां 7 फुट वञी जेको आहे सो बंद जी चौड़ाई बची आहे। हितां जा रहवासी पंहिंजी मदद पाण त हिते जेको आहे सो पथर खणी हिते विझनि था, पर इंतिज़ामिया जूं हेवी मशीनरियूं त हिते मौजूदु आहिनि, पर उन्हनि खे हलाइण लाइ तयारु कोन्हनि के। हितां जो एरिकेशन अमलो ऐं DC कशमोर मुसलसल अगूर निंड में सुतल आहे ऐं हितां जी हज़ारे लखे जेको आहे सो माण्हुनि जी जाननि खे ख़तरो आहे। असां आला अमलदारनि खां गुज़ारिश कयूं था त हिननि जेको आहे सो इंतिज़ामिया ख़िलाफ़ फिलफोर नोटिस वठी उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं हिन बंद खे जेको आहे सो डबल कयो वञे त जीअं अवाम जूं ज़िंदगियूं बची सघनि। जी नाज़रीन, तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। ॻोठाण जो चवणु आहे त हिते टके जो कम बि नथो थिए। हितां जा जेका बि आला अमलदार आहिनि, जेको बजट ईंदो आहे पाण हड़प करे वेंदा आहिनि। कैमरामैन सां गॾु जानी जौसार बलोच, अवामी न्यूज़ कंदकोट। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।